अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही शिकारपुर जो लखीअ खां शिकारपुर वेंदड़ रोड आहे उहो हिन वक़्तु नओं रोड उखेड़ियो वियो आहे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हिकिड़ा नवां रोड खामखा उखेड़े माण्हुनि खे बि ख़ल्क़े ख़ुदा खे बि तकलीफ़ ॾिनी वञे थी, उनखां पोइ क़ौमी सरमाए जो बि नुक़सानु कयो वञे थो। इन हवाले सां असां सां गॾु साहिबी अयूब बिरोही पिणु मौजूदु आहे। अयूब साहिबु छा चवंदो तव्हां हिन हवाले सां? अदा असली ॻाल्हि इहा आहे त हीउ रोड जेको बहितर में बहितर हो हितां कमु करण बजाए कंहिं ॻोठ ऐं कंहिं ॿाराड़ीअ में जेके पैसा ख़र्चु कंदा उहो बहितर हुयो। ऐं फिर अफ़सोस सां थो चए त अवाम खे परेशान करण जे लाइ हीउ रोड जेके बहितरीनु अॼु त हीउ साॻियो ई रोड आहे, हिन केतिरो बहितरीनु हले थो, किथां टुटल बि न आहे। पर अफ़सोस सां थो चए हिते ऑफिसर ऐं जेके पंहिंजे हक़ान खे ख़ुशि रखण जे लाइ करप्शन करण जो हिकु नओं तरीक़ो हिननि इजाद कयो आहे। पर कमु ठहियलु कमु ठाहींदा वञो उहा एॾो तव्हांखे शौक़ु आहे त तव्हां शहरनि जो ख़्यालु कयो, शहरनि जे जेके तबाह बर्बाद आहिनि उन्हनि ते ध्यानु ॾियो। ऐं उनखे बहितरु आहे त तव्हांखे ॻोठनि जी आबादी जेके वञनि था ॻोठ वीचारा परेशान आहिनि, बीमार आहिनि, ऐं उन्हनि ते बीमारी जे हाल में जॾहिं घरों निकिरंदा त उन मरीज़ुनि जो केतिरी परेशानी में आहिनि। पर सही मतिलबु इहा असली ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो करप्शन खे माना खाइण जे लाइ क़ौमी ख़ज़ाने खे लुटण जे लाइ नओं तरीक़ो अख़्तियार कयो आहे। त पर अफ़सोस करे सघिजे थो, ॿियो कुझु नथो करे सघे। मतिलबु इहो आहे त ॼण आवाम तां कंहिं क़िस्म जी उन्हनि तां का हमदर्दी या सिंसियरिटी न आहे, न वरी क़ौमी ख़ज़ाने लाइ आहे। मां तव्हांखे नाज़रीन ॿुधायां त हिन वक़्तु अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे डॉक्टर मुज़फ़र ईसानी साहिब जी जेको आहे किताब जी महूरती तक़रीब आहे कुंदन रेस्टोरेंट में, उन हवाले तां असां हितां वञूं था पिया। असां सां सीनियर साहिब अयूब बिरोही साहिबु गॾु आहे, उन खां अलावा फ़हीम साहिबु तव्हां चहिरो परते कयो आहे। ऐं उन सां गॾो गॾु तव्हांजो लखी जो जेको आहे साहिबी फ़हीम मंगी साहिबु उहो पिणु गॾु आहे। उन सां गॾो गॾु तव्हां पंहिंजो इंट्रोडक्शन कराइजो। जुनैद बिरोही साहिबु जेको आहे उहो पिणु असां सां गॾु आहे। हिन वक़्तु असां जेको आहे 0 पॉइंट क्रॉस करे ऐं अॻिते वञूं था। कुंदन रेस्टोरेंट जेको आहे क़रीब आहे 5 बजे टाइम ॾिनल हो ऐं हिन वक़्तु जेको आहे 5:30 पौणा 6 थींदो हुन टाइम।